सोबोदरो मां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदरो जे सीनियर सहाफ़ी ऐं यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालका सोबोदरो जे सीनियर नायब सदर ज़हूर हुसैन ॼामड़ो जी ज़मीन ते लॻल पाणी वारी डुगडुगी जी ठहियल कमरे जो नामालूम चोर छित ते लोह जा टीयर कढी विया। गुज़िरियल ॾींहुं सोबोदरो शहर जे सुमरा मोहल्ले मां शकील सुमरो जे नामालूम चाबी चोर मोटरसाइकिल चोराए विया। सोबोदरो शहर जे जिस्कम कारकुन कामरेड हाकिम मंगी जे घर में नामालूम चोर टच मोबाइल फोन ऐं 5000 रोक रक़म चोराए विया। यादि रहे त गुज़िरियल 15-20 ॾींहनि खां जॾहिं खां SHO मंसूर अली निज़ामानी सोबोदरो थाणे ते मुक़ररु थियो आहे, सोबोदरो थाणे जी हद में बदअमनी वधी वई आहे। रहवासियुनि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त सोबोदरो ऐं आसपास मां थियल चोरियूं फूरूं वापसि कराए सोबोदरो थाणे ते अवाम दोस्त SHO मुक़ररु कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।